ठीक है नज़ाकत मां जमील ने वेंदुमि। जमील आगाह कजो त सखर में जो बियो शहर आहे या अहम तालको आहे पनो आकिल उनजी सूरत हाल पहिरियां आगाह कजो त इंफ्रास्ट्रक्चर कुछ बेहतर थियो आहे। 2008 खां वठी 2022 ताईं सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत रही है। मकानी जेके नुमाइंदा आहिनि उहे भी पाकिस्तान पीपल्स पार्टी जा रहा आहिनि त पनो आकिल जा जेके बुनियादी मसला आहिनि उहे केतिरी हद ताईं हल थिया आहिनि? जी इशफाक तव्हां बिल्कुल इहो ज़बरदस्त सवाल कयो आहे। मौक़े जी मुनासिबत सां हिन ते बि बाक़ाइदा ॻाल्हाइणु खपे। हाणे इहा आहे त पनो आकिल तालको जेको आहे उनजी जेका हैसियत आहे उहो ज़िले सखर जो हिकु वॾो तालको लिखियो वञे थो ऐं एराज़ी जे हिसाब सां बि आबादी जे हिसाब सां बि तमामु हिकिड़ो कारोबारी शहर लिखियो वञे पियो। हिते जेके सूरत हाल आहे उहा हमेशह पीपल्स पार्टी जेको आहे जी हुकूमत रही आहे। थोरे हेठी सतह जी इलेक्शन हुजे या वॾी इलेक्शन हुजे, ॿिन्ही सूरतुनि में हिते पीपल्स पार्टी अक्सर सां खटींदी आई आहे। पर अफ़सोस सां इहो चवणो पए पियो त पनो आकिल तालके समेत जेके काफ़ी इलाइक़ा पनो आकिल जा अहिड़ा आहिनि जेके चाहे उहे शहर जा अंदरूनी इलाइक़ा छो न हुजनि, जिथे इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो मुकमल तौर ते तबाह लॻो पियो आहे। किथे बि कंहिं क़िस्म जी का अहिड़ी तब्दीली नज़र न पई अचे जंहिंमां उहे माण्हू मुतमइन नज़र अचनि। अलबत्त इहो आहे त इलेक्शन थींदी आहे, इलेक्शन में जेका हिकिड़ी माण्हुनि में सियासी ख़ासि तौर ते जेके सियासी माण्हू आहिनि उन्हनि में ख़ुशी उन्हनि जे लाइ इलेक्शन नज़र ईंदी आहे ऐं उहे ई माण्हू ख़ुशि नज़र ईंदा आहिनि। माण्हू आम माण्हुनि जी वात ते सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि हूंदी आहे त इलेक्शन इन्हनि मक़ामी वॾेरनि जे लाइ सियासतदाननि जे लाइ इलेक्शन आहे। उहो सिर्फ़ु हिकिड़ो वोट वठी वरी हलिया वञनि था त वरी पंहिंजे वापसि तक ते मोटी कोन था अचनि पिया। ताज़ो हिन जो मिसाल जेका ही जनरल इलेक्शन गुज़री उन खां पोइ जी सूरत हाल आहे। पनो आकिल तालको जेको आहे नंढड़को तालको बि इन हवाले सां सॼो वञे पियो त हिते मक़ामी उमेदवार पनो आकिल तालके में नज़र न ईंदो। जाम इकरामुल्लाह धारे जो आहे त उहो हिन वक़्त ताईं पंहिंजे तक ते कंहिं बि अहिड़ी कंहिं जॻह ते किथे हुनखे माण्हुनि पब्लिक जॻह ते कोन ॾिठो आहे त उहो अची करे माण्हुनि जा दर्द सूर या उन्हनि जा मसइला हल करे। किथे बि कंहिं क़िस्म जो का अहिड़ी का उनजी का एक्टिविटी नज़र न आई आहे। एतिरो वक़्तु गुज़री चुको आहे। पनो आकिल जा जेके रोड आहिनि उहे हिन महिल ताईं तबाह बर्बाद लॻा पिया आहिनि, खंडरात लॻा पिया आहिनि ऐं उन खां पोइ अक्सर जेके पनो आकिल शहर जा जेके भर पासे जा ॻोठ आहिनि उते हिन वक़्त ताईं गैस जहिड़ी सहूलियत कोन्हे। ख़ासि तौर ते तव्हां मुबारकपुर ठिकराटे जा इलाइक़ा ॾिसो उते जेका 2008 वारी इलेक्शन खां पोइ जिते वाइदा करे विया इफ़्तिताह करे विया गैस जो, त उते हिन वक़्त ताईं गैस जी सहूलियत कोन्हे। पाणी जी जेका सूरत हाल आहे इंतिहाई तबाहकुन सूरत हाल आहे। माण्हुनि में बीमारियूं पखिड़िजी चुकियूं आहिनि। शहर जा विच शहर जा जेके एरिया आहिनि उहे इंतिहाई ज़हरीलो पाणी झरनि मां निकिरे पियो, छाकाणि त आस पास जेके गंदे पाणी जा नाला हुया, वॾा वॾा निकाल और ड्रेनेज जा जेको पुराणे दौर जा जेके हिकिड़ा खॾा हुया पाणी जा, उहे बि पाणी सेवर जेको आहे सेवेज जो नेठि उहो झरनि में हलियो वियो। जंहिंखां पोइ जेको सूरत हाल आहे सॼे शहर जो पाणी हिन वक़्तु साए रंग जो ज़हरीलो ऐं पाणी पीअण जे नाक़ाबिल आहे। पोइ बि माण्हू इस्तेमालु करनि पिया। मजबूरी जे करे इहे सूरत हाल जो माण्हू हिन वक़्तु काफ़ी जेके हेपेटाइटिस समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि। अक्सर असां जॾहिं रिपोर्टिंग कंदा आहियूं पनो आकिल हुजे या आस पास जेके ॻोठ आहिनि उते वेंदा आहियूं त मज़दूर ॿारड़ा औरतूं बीमारियुनि जा जेके दाईंदा आहिनि उन इलाइक़े में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन पाणी जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदा आहिनि त असां ज़हरीलो पाणी वापराइण सबबु हेतिरा माण्हू मरी चुका आहिनि, नंढड़ा ॿार मरी चुका आहिनि। पर इंतिज़ामिया तरफ़ां कॾहिं बि इन जेको ख़ासि जेका इहा पाणी जहिड़ी शइ ते बि ध्यानु न ॾिनो आहे जंहिंजे करे माण्हू हिते मजबूर आहिनि त उहो पाणी ज़हरीलो पाणी वापराइण ते। उन खां पोइ जेको बिजली जी सूरत हाल आहे, बिजली त हिकिड़ो जनरल मसइलो आहे हर जॻह ते, पर ताज़ो जेके जिन ॻोठनि में बिजली ॾियणु खपे शहर जा इलाइक़ा आहिनि या ॻोठनि जा जेके 2010 जी जेका बोर्ड हुई 10 बोर्ड खां पोइ हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल पनो आकिल जा अक्सर इलाइक़ा वापडा जे जेका इलेक्ट्रिसिटी खां महरूम आहिनि। उन्हनि सोलर सिस्टम नाफ़िज़ करे छॾियो आहे पंहिंजनि घरनि में, पंहिंजनि ॻोठनि में, ज़मीनुनि ते, हर जॻह ते, छाकाणि त उन्हनि खे बिजली जा पोल ई पटिजी विया, तारूं ई खॼियूं, उन खां पोइ ट्रांसफार्मर अक्सर इलाइक़े में सड़िया पिया आहिनि। माण्हुनि खे बिजली जी सहूलियत न आहे। किन ॻोठनि में त तव्हां ॾिसंदो त उते बिजली जो बुनियादी न पियो आहे। हिन वक़्त ताईं उहे ऊंदाही जे दौर में रहनि पिया। हिन वक़्त ताईं उहे सोलर जेको आहे जी जॾहिं इहा नेमत सोलर जहिड़ी नेमत जॾहिं आई आहे पाकिस्तान में, जंहिंखां पोइ ई ॻोठनि में जेका सोलर आया आहिनि त माण्हू इहे दाई करे थकिजी पिया पर उनखे बिजली न मिली सघी। जमील इहो आगाह कजो त पनो आकिल में असां मञी वरितोसीं त भई उते जेके बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो बि कमज़ोर आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी परफॉर्म बि न कयो आहे,
पर छा पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके टिकटूं ॾिनियूं आहिनि उहा पंहिंजा नवाज़ पॉलिसी खे मद्देनज़र रखंदे ॾिनियूं वियूं आहिनि या कंहिं आम वर्कर गरीब ऐं जेको लोअर मिडिल क्लास आहे उनखे टिकटूं ॾिनियूं वियूं आहिनि या MPA MNA या जेके वॾेरा बोतार आहिनि उन्हनि खे टिकटूं ॾिनियूं वियूं आहिनि पनो आकिल में? जी बिल्कुलु इशफाक़, इहो बि तमामु असांखे सुठी तब्दीली नज़र आई हिन भेरे त जेके माज़ी में असां ईअं ॾिठोसीं त जॾहिं मकानी चूंडूं थींदियूं हुयूं त हुन में जिन माण्हुनि खे जेका टिकटूं ॾिनियूं वियूं ऐं जेके उहे पीपल्स पार्टी तरफ़ां उमेदवार बीठा हुया, हिन भेरे बि साॻा ई माण्हू तक़रीबन उन्हनि यूसनि जा साॻा ई उहे उमेदवार जेके पोएं माज़ी में बीठा हुया उन्हनि फार्म भराया, पर थोरी तब्दीली इहा नज़र आई त साॻियुनि माण्हुनि खां घणनि जॻहनि ते पीपल्स पार्टी तरफ़ां उहे टिकटूं उन्हनि खे न ॾिनियूं वियूं, उन जॻह ते रदो बदल कयो वियो। ऐं जेको इंतिज़ाम जेको आहे हिन भेरे इहो बि नज़र आयो त सईद खुर्शीद शाह खां असां ॿुधोसीं त उन जेका इहे पार्टी टिकटूं जारी करायूं, जेके हिकिड़े माण्हुनि में जेके नवां उमेदवार जेके हिन वक़्तु साम्हूं आया, काफ़ी उहे माण्हू जेके पीपल्स पार्टी सां जंहिंजो तालुक़ु जेको आहे हिकिड़ो ख़ानदानी माज़ी उनजो हिकिड़ो पीपल्स पार्टी खे ॾिनल आहे, उन लाइ कुर्बानियूं ॾिनल आहिनि, उहे हमेशह नज़र अंदाज़ थिया। हिन भेरे जेको आहे उहे माण्हू बि पीपल्स पार्टी खे उन तरफ़ां जेको उनखे टिकट मिलियूं आहिनि, के नवां माण्हू बि जेके नवां दोस्त आहिनि शहर जा उहे बि जेका पीपल्स पार्टी में शामिल थिया आहिनि, ऐं कुझु जेके मुख़ालिफ़ पार्टी वारा जेके आज़ाद उमेदवार तौर ते या कंहिं ॿिए पैनल तां उहे बीहनि पिया त उन्हनि खे बि पीपल्स पार्टी पाण ॾे छिके करे उनखे टिकटूं जारी कयूं। त छो त ॾिठो वियो त जिन इलाइक़नि में जंहिं ज़ात पात जे कंहिं उमेदवार जी जेकॾहिं अक्सरियत आहे ऐं उहो जेकॾहिं पीपल्स पार्टी में शामिल न बि आहे त उनखे पीपल्स पार्टी में शामिल करायो पियो वञे, उनखे पीपल्स पार्टी जी टिकट ॾेई करे उन साॻे इलाइक़े में बीहारे वियो त जीअं उहो फ़ाइदो इहो बि उन यूसी जो बि उन पीपल्स पार्टी खे थी सघे। ऐं उन सां गॾोगॾु जेका इहा बि तब्दीली आई त साॻिया माण्हू घणनि जॻहनि ते उहे बि नज़र आया असांखे हिन दफ़े, त उन्हनि खे बि उहे साॻियूं पीपल्स पार्टी तरफ़ां टिकटूं जारी कयूं वियूं, जिन ते हिते जेको आहे हिन वक़्तु जंहिं ॾींहं खां वठी सिलसिलो हलियो आहे हिकिड़ो तकरार जी सूरत हाल साम्हूं आई आहे। अक्सर यूसनि ते अक्सर इलाइक़नि में ॼण त हिकिड़ी सोशल मीडिया ते ख़ासि तौर ते असांखे ॼण हिकिड़ी जंग नज़र आई, माण्हू पीपल्स पार्टी जा हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी विया, हिक ॿिए जे ख़िलाफ़ किरदार कशी खां वठी करे उन्हनि जे कुर्बानीनि ताईं ॻाल्हाइण लॻा, उन्हनि जे ख़िलाफ़ हुटिंग जो सिलसिलो शुरू थियो त फलाणो माज़ी में हेॾां बीठो हुयो, हाणे इहो हेॾे आयो आहे, या हीअ अहिड़े क़िस्म जो हिक ॿिए ते इल्ज़ामबाज़ी थियूं। ऐं इन इल्ज़ामबाज़ियुनि में खां पोइ बि जेको आहे अञा टिकटूं जारी न थियूं, जंहिंखां पोइ बि घणा हिकिड़ा फैसला थिया विच में, जीअं इलेक्शन खे जेको आहे कैंसिल करण जूं इलेक्शन कैंसिल थियण जूं ॻाल्हियूं बि थियूं थियनि, त उन में बि इहो फ़ाइदो थियो ॼण पीपल्स पार्टी जी क़यादत खे त काफ़ी अहिड़ा माण्हू ॼण चहिरा सुञाणे वरिता हुया। हाणे जेके माण्हू साम्हूं अची चुका आहिनि जंहिंमें काफ़ी अञा घणनि जॻहनि ते मसइला बरक़रार आहिनि पीपल्स पार्टी तरफ़ां फाइनल न थी सघियूं आहिनि, चाहे उहे शहर जा वार्ड हुजनि या उहे अहिड़े तरीक़े सां असां JUI जी ॻाल्हि कयूं, छो त हिन वक़्त ते पनो आकिल में ॿ पार्टियूं ख़ासि तौर ते JUI ॿियो नंबर ते मज़बूत जेको आहे पार्टी असांखे नज़र अचे पई, जो मुक़ाबिले हमेशह चाहे वॾी इलेक्शन हुजे जनरल इलेक्शन हुजे या उन खां पोइ PTI जी जेका बि पोज़ीशन तमामु मज़बूत उमेदवारनि जे करे सुठी रही आहे पनो आकिल ते। हिन वक़्तु बि गॾियल सूरत हाल आहे, PTI जा हुजनि या JUI जा जेके दोस्त हुजनि, उन्हनि बि जेका उन्हनि जो जेको हिकिड़ो पार्टिसिपेट आहे इलेक्शन में उहो तमामु हिकिड़ो ज़बरदस्त अंदाज़ सां ऐं भरपूर नमूने सां पंहिंजी जेका तमामु शुरू करे ॾिनी आहे, उहो गुज़िरियल ॾींहंनि खां वठी ॾिसूं पिया त उन्हनि टिकटूं जमा कराए शॾियूं। वॾी महिरबानी नज़ाकत, जमील, जावेद, टिनी जी वॾी महिरबानी। हिते स्पेशल ट्रांसमिशन जो जेको सिलसिलो आहे जारी आहे, न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे, हाज़िर थियो था न्यूज़ ब्रेक खां पोइ।